ओम साईं राम। इहा साईं बाबा जी लीला कुर्ले गांव जी आहे, जेको शिरडी खां लॻभॻि 30-40 किलोमीटर परे आहे। उते साईं बाबा जो मंदरु आहे। उतां जो पुजारी जो नालो आहे सदा गोडसे। उन इहे 2 लीलाऊं ॿुधायूं आहिनि। पहिरीं लीला आहे 2008 जी, जॾहिं मंदर जे पासे में ही हॉल पिया ठाराइनि। नंढनि प्लेसिस में हॉल ठाराईंदा आहिनि जीअं उते शादी वग़ैरह जो या ॿियनि फंक्शन जो कमु बि थी सघे करे। त जीअं ई हॉल ठाराइनि पिया, सॼो जेको कमु हो उहो पथर जो कमु हो। सॼे पथर जी भित ठही वई हुई, 15-16 फुट भित खई वई हुई ऐं मथां हिननि खे स्लैब विझणो। त सदा गोडसे 15-16 फुट मथे बीठो हो ऐं उते जे कारीगर खे कुझु सम्झाए पियो करे। ईअं ॻाल्हि कंदे कंदे उनजो पेरु थोरो थिरकी वियो ऐं हेठि सभु पथर पिया हुआ। ऐं हेठि जीअं ई हू अची करे किरियो, साईं बाबा जी कृपा सां ॿिन्ही पासनि खां पथर पिया हुआ ऐं ॿिन्ही जे विच में अची करे किरियो। ऐं हू पंहिंजो एक्सपीरियंस थो ॿुधाए, मां ईअं अची करे किरियुसि ॼण त मां काई सॉफ्ट लैंडिंग पियो कयां। केरु मूंखे हथ खां पकिड़े करे उते रखे वेठो करे। ऐं किरण खां पोइ जाम माण्हू भॼंदा आया, पर मां उथी करे ईअं वेठुसि ॼण त मूंखे कुझु थियो ई कोन्हे। सभु माण्हू वाइड़ा थी विया। उन्हनि चयो, तोखे कुझु धकु पकु न लॻो आहे? चई, मूंखे त कुझु ख़बर ई कोन्हे करे। ऐं वञी करे उते बाबा जी मूर्ति खे मथो टेकियईं करे। ॿियो हिकु एक्सपीरियंस ॿुधायईं कि जॾहिं ही 2016 में जॾहिं बाबा जे मंदर जो एक्सपांशन पिया कमु, तॾहिं 2 स्लैब खणण वारा हुआ। 2 स्लैब जो कमु हले पियो ऐं स्लैब जे हेठि अचण लाइ टेम्पररी बंदोबस्तु थियल हो ऐं उते कुझु सलिया ॿाहिरि निकिता पिया हुआ करे। त जीअं ई कारीगर स्लैब ठही वियो हो, उनखे प्लेटूं लाहे पियो, तीअं ई उनजो पेरु तिरकी पियो ऐं सिधो वञी उन स्लैब जे मथां किरियो करे। सभु ॾाढो घबराइजी विया। हिकदमि उनखे कार में खणी साईं बाबा स्पेशलिटी हॉस्पिटल शिरडी में खणाया विया। उते पासे में ॿी काई हॉस्पिटल आहे ई कोन करे। उते जीअं ई उनखे खणाया विया, डॉक्टर खे उते एडमिट कयूं, सभु कयूं। डॉक्टर उनजो ऑपरेशन कयो, सभु कयो। डॉक्टर हिननि खे ॿुधायो, इहो वॾो मिरेकिल आहे कि जेका लोह जी शीख वई आहे, उहा हार्ट जे पासे में जेका मेन वेन आहे, उते टच करण खां पहिरीं ई 90 डिग्री टर्न करे वई आहे। इन करे हिन जो सॼो बचाव थी वियो आहे। न त हिन केस में कंहिं इंसान जो बचणु मुश्किल आहे। अगरि हुन वेन जे अंदरि हली वञे हा त एतिरो ब्लड निकिरे हा कि हू हॉस्पिटल पहुचण खां पहिरीं ई मरी वञे हा। हीअ बाबा जी ॿी लीला असांखे ॿुधाईं कि बाबा पंहिंजनि भक्तनि जी पाण ई रक्षा करे थो। चओ ओम साईं राम।